दोस्तों अॼु मुख़्तियार अली सीधी जो वॉल्यूम आहे 57-32 जेको 1997 में रिलीज़ थियल आहे ऐं हिन एल्बम जा 2 फ़ोटू आहिनि जेके तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि ऐं तव्हां कमेंट्स बि काफ़ी कया जिन में चयो त 2 फ़ोटू हलायो। उहे कमेंट्स भी शामिल कयूं था। अहमद हसन जी पहिरीं कमेंट्स आहे भली जहाँ धरती प्रोडक्शन में काफ़ी फ़ोटू जेके आहिनि दो है। हाँ सही है, जेके असां वटि अवेलेबल हूंदा उहे बिल्कुलु असां शामिल कंदासीं फ़ोटू। हेठां एम प्रोडक्शन उन भी इहो ई साॻियो ई लिखियो आहे त जिन जा 2 फ़ोटू हुजनि 2 फ़ोटू शामिल कंदा। ऐं ॿिया कमेंट्स भी आहिनि। एम प्रोडक्शन ग्रेट एल्बम हसन अहमद महर सुपर हिट एल्बम हसन अहमद महर लिखियो आहे त मिस फ़ोटू न कजो। आदा जेके अवेलेबल हूंदा उहे इंशाल्लाह शामिल कंदासीं। ठीकु आहे, अञा कमेंट्स आहिनि उहे बि ॾिसूं। इहो हाणे माशूक अहमद वॉल्यूम 505 ज़बरदस्त, आशिक़ अहमद सोलंकी नाइस एल्बम, बादशाह अहमद सोलंकी ग्रेट एल्बम। वॾियूं महिरबानी दोस्तों, लख कुर्ब तव्हांजा, लख एहसान। ऐं अॻिते कमेंट्स आहे आख़िरी उन खां पोइ शहबान सोलंकी अदा वयल नाहे पोइ बि सही आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी, सुपर हिट सॉन्ग शहबान सोलंकी, वॾी महिरबानी, लख एहसान कुर्ब। ॿियनि दोस्तनि खे बि अर्ज़ु आहे कमेंट्स कनि ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾियनि असांखे। ऐं हिन एल्बम जा सुपर हिट गीत आहिनि ऐं हिननि एल्बमनि जा इश्तिहार न ईंदा छो जो उन दौर में मुख़्तियार सीधी एतिरो फेमस न हुयो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन जो पहिरियों कलाम आहे, उन जा ॿोल आहिनि चरिया असां बि थियासीं, हीउ ममताज़ चांडीअ जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ ॿिए कलाम जा ॿोल आहिनि आ अची ॾे ॾुख घणा, हीउ कलाम आहे अहमद चांडीअ जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे, उन जा ॿोल आहिनि कई तो बि न वफ़ादारी, ऐं हे कलाम मीर अब्बासी जो आहे। ऐं हेठियों कलाम लास्ट आहे उहो बि मीर अब्बासी जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि ॾुख ॾींदो रह तूं घणा। उन खां पोइ बी साइड में हलिया वञो, ममताज़ चांडीअ जो पहिरियों कलाम आहे मां रुनम ख़ैरा मगर। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे बख़्शल मीराली जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि मूं ॾे मुर्की ॾिस हिकु भेरो सुहिणा। वरी आख़िरी कलाम आहे ममताज़ चांडीअ जो बसड़े यार ॾुखायल आहियूं। ऐं दोस्तों हीउ एल्बम कंप्लीट थी चुको आहे हिते। ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कमेंट्स कयो ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾियो, दोस्तनि लाइ शेयर कयो। ऐं हुन खां बाद जेको आहे न माना हिन एल्बम जे बारे में तव्हांखे जानकारी पई मिलंदी इंशाल्लाह। कोशिशि इहा ई कंदासीं त तव्हांजी जेका कमेंट्स में ॻाल्हि हूंदी उहा शामिलु थिए ऐं जेका ॻाल्हि तव्हां चवणु चाहियो एल्बमनि जे बारे में उहा बि इंशाल्लाह पूरी थींदी। ऐं उन खां बाद जे कंहिं ॿिए फ़नकार जी फरमाइश हूंदी उहा बि इंशाल्लाह पूरी कंदासीं। ऐं तव्हां सां हिकिड़ो ॿियो कमु जेको हुयो तव्हांखे पुछिणो हुयो, तव्हां व्यूअर्स आहियो, तव्हांजी ॻाल्हि रखणी हूंदी असांखे। ईअं सम्झो त तव्हां कस्टमर आहियो मुंहिंजी शइ ॾिसो था, पसंदि अचे थी, लाइक कयो था, शेयर कयो था। ऐं इन में तव्हांखे मां ॿुधायां त पहिरियों शमन अली मीराल रखियोसीं, उन खां बाद तव्हां फरमाइश कई त मुख़्तियार सीधी बि हुजे। हाणे तव्हां इन्हनि ॿिन्ही खे कंप्लीट करे इंशाल्लाह उन खां बाद तव्हांजी ॿी फरमाइश पूरी थींदी। ॿियो जेको फ़नकार ॿियो बेस्ट आहे, मास्टर मंज़ूर आहे, अख़्तियार दायो आहे, ॿिया बि काफ़ी फ़नकार आहिनि, उन्हनि जा बि वीडियो ईंदा। ऐं मां इन में कोशिशि में लॻो पियो आहियां त सभिनी जा फ़ोटू मां हथु करे वठां त जीअं हीअ कंप्लीट थियनि त पोइ वरी उन्हनि खे वारो ॾिनो वञे। ऐं दोस्तनि काफ़ी माना कमेंट्स बि कया आहिनि ऐं दोस्तनि काफ़ी शेयर बि कया आहिनि वीडियो मुंहिंजा, उन्हनि जो बेशुक्रगुज़ार आहियां। ऐं लाइक बि कनि, शेयर बि कनि। ठीकु आहे दोस्तों।